वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जा जेके शागिर्द हुया ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं। उन्हनि शागिर्दनि मां जलाल चांडे जो हिकु बहितरीनु ऐं नंढो शागिर्द जेको हुयो उहो हुयो जलाल जोगी। तुझा माइट खिलंदा मुंहिंजा माइट रोंदा ममताज़ चांजा मरण ताईं तुझा ॾुख न लहंदा। जेको नंढड़े जलाल जे नाले सां तमामु घणो मक़बूल हुयो उन टाइम में। ऐं जलाल जोगीअ पंहिंजे ॻाइण जो स्टार्ट 8 सालनि जी उमिरि में कयो। जलाल घबराए तुझी चाहे पाणी पींदासूं किस्मत चाहियो त ज़रूरत ॾींदासूं किस्मत चाहियो त ज़रूरत ॾींदासूं घबराए जोगीअ जो पंहिंजो भाउ जेको आहे सो फ़नकार हुयो ऐं उन जो पीउ बि ॻाईंदो हुयो ऐं हुनखे बि शौक़ु जेको आहे सो नंढड़ी उमिरि में जाॻियो त मां बि वञी कलाम ॻायां। दोस्तो जलाल जोगी जलाल चांडियो हिकु वॾो मक़बूल फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जो त को सानी ऐं मुक़ाबले वारो केर बि कोन हुयो, लेकिन जलाल जोगी वाहिद सिंध जो फ़नकार हुयो जेको जलाल चांडे वांगुरु ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडे वांगुरु आवाज़ु कढी ऐं यकतार चपड़ी जलाल चांडे वांगुरु ॻाए मिसरा कढंदो हुयो। जीअं त जलाल चांडे जेको आहे सो जोगीअ खे जलाल चांडे वांगुरु ॻाईंदे ॾिसंदे माण्हू तमामु घणो जेको आहे सो प्यारु कंदा हुया ऐं जलाल जोगीअ खे कमो बेच हर महफ़िल में घुराईंदा हुया ऐं माण्हू फरमाइश कंदा हुया जलाल चांडे खां त बाबा तूं पंहिंजे शागिर्द खे बि जेको आहे सो पाण सां गॾु वठी अचिजां। छाजे करे जो जलाल चांडियो त हिकु वॾो फ़नकार हुयो, हिकु पाए जो फ़नकार हुयो, लेकिन जलाल जोगी हिकु नंढी उमिरि में ॻाइण जे करे सिंध में तमामु घणो मक़बूल थियो ऐं माण्हू जेको आहे सो जलाल जोगीअ खे तमामु घणो ॿुधनि पिया। त हिकु त नंढड़ी उमिरि ऐं उन खां अलावा उन जो आवाज़ु ईअं जलाल चांडे वांगुरु ॻाइण ऐं उहे मिसरा ऐं उहे ॻाल्हियूं जेको आहे सो आवाज़ खे छिके कढणु इन जे करे जेको आहे सो अवाम खे तमामु घणो मक़बूल हुयो जलाल जोगी। ऐं जलाल जोगी कमो बेश जलाल चांडे सां गॾु हूंदो हुयो हर महफ़िल में ऐं जलाल चांडे खे माण्हू रिक्वेस्ट कंदा हुया त जलाल चांडिया पाण सां गॾु जेको आहे सो नंढड़े जलाल खे बि गॾु वठियो आहे। छाजे करे जो जलाल जोगीअ जो अॻु में नालो नंढड़ो जलाल हुयो, जो माण्हू नंढे जलाल वांगुरु जेको आहे सो उनखे सॾींदा हुया, इन जे करे नंढड़ो जलाल सॾींदा हुया। जो जलाल जोगीअ जो आवाज़ु जलाल चांडे सां मैच थींदो हुयो ऐं जलाल चांडे वांगुरु ॻाईंदो हुयो जलाल जोगी, त पोइ इन जे करे जलाल चांडियो करे सॾींदा हुया ऐं हिन खे जलाल नंढड़ो जलाल करे सॾींदा हुया। छाजे करे जो हिन जी उमिरि 8 खां 9 साल हुई त हे भरपूर तरीक़े सां ॻाइणु स्टार्ट कयो ऐं भले तरीक़े सां जेको आहे सो ॻाए पियो सिंध में। ऐं सिंध में तमामु घणो मक़बूल थियण वारो फ़नकार इहो ई हुयो। छाजे करे जो नंढी उमिरि में इन ई फ़नकार जेको आहे सो ॻाइणु स्टार्ट कयो। सिंध में तारीख़ तव्हां पढ़ी ॾिसो अहिड़ो नंढो फ़नकार कंहिंजी बि हिस्ट्री कान्हे का जेका जलाल जोगीअ जी हिस्ट्री आहे, जेका नंढी उमिरि में जेको आहे सो तमामु घणो कामयाबु थियो ऐं नंढी उमिरि में इज़तूं ऐं शोहरतूं ॾिठईं। दोस्तो सिंध धरतीअ पंहिंजे आर्टिस्टनि सां ऐं पंहिंजे अदाकारनि सां तमामु घणो प्यारु कंदी आहे ऐं जलाल जोगी बि अहिड़ो ई आर्टिस्ट आहे असांजे सिंध जो हिकु फ़नकार आहे जेको सिंध में अॼु 2025 में बि ओतिरो ई मक़बूल आहे जेतिरो 1987 ऐं 1988 में मक़बूल हुयो। ऐं जलाल चांडे सां निस्बत हुजण जे करे तमामु घणो जेको आहे सो अवाम उन खे चाहे पई ऐं तमामु घणो अवाम उन खे इज़तूं ॾिए पई। छाजे करे जो जलाल चांडे सां निस्बत हुजण जे करे जलाल चांडे सां उन टाइम में जंहिं बि फ़नकार निस्बत रखियो ऐं जंहिं बि फ़नकार उन तरीक़े सां ॻाइणु स्टार्ट कयो उन फ़नकार उन टाइम में कामयाबी ॾिठी ऐं उहे फ़नकार कामयाबु थिया। दोस्तो इन जे करे जलाल चांडे जे टाइम में जेको आहे सो नंढड़ो जलाल शमन अली मीराली ऐं ॿिया खोड़ फ़नकार हुया जेके यकतारे चपड़ीअ ते ॻाईंदा हुया ऐं टोपी निराड़ ते करे गलो खुलियल जीअं जलाल चांडे जो गेटअप हूंदो हुयो, स्टाइल हूंदो हुयो, अहिड़े ई तरीक़े सां उहे फ़नकार उन टाइम में बि ॻाईंदा हुया। एतिरे क़दुरु जो रूबीना हैदरी जेका माई फ़नकार हुई उन खे बि टोपी कंपनी वारनि पाराए करे ऐं यकतारो चपड़ी ॾेई करे जलाल चांडे जे मुक़ाबले
मुक़ाबले में आणे बीहारियो त जीअं इहा माई बि जलाल चांडे वारो गेटअप करे ऐं उन टाइम में मक़बूल थिए। हालांकि जलाल चांडे सां उन जा डुइट में बि खोड़ सारा कलाम आया ऐं जलाल चांडे सां गॾु करे तमामु घणी उहा बि मक़बूल थी सिंध में। लेकिन जलाल चांडे वांगुरु को बि दुनिया में अहिड़ो फ़नकार पैदा न थियो जेको जलाल चांडे सां मुक़ाबिलो करे ऐं जलाल चांडे सां जेको आहे सो मुक़ाबिलो करे ऐं जलाल चांडे खां अॻिते निकिरण जी कोशिशि करे। दोस्तो फ़न जेको आहे सो हिकु ॾात हूंदो आहे कुदरत जे तरफ़ां जेको चूंडियल हिकु माण्हुनि खे मिलंदो आहे। जहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे इहो फ़न जी ॾात मिली, अहिड़ो सिंध में जेको आहे सो फ़नकार को बि जेको आहे सो पैदा न थियो जहिड़ो जलाल चांडियो पंहिंजे तारीख़ में हिकु वॾो फ़नकार हुयो। ऐं अॼु 2025 में तव्हां ॾिसंदो त जलाल चांडियो ओतिरो ई मक़बूल आहे जेतिरो 1987 ऐं 88 में मक़बूल हुयो। जलाल चांडियो ग़रीबनि जो नफ़्स वठंदो हुयो ऐं जलाल चांडियो जेको आहे सो जेको ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे राज़ी करण जी कोशिशि कंदो हुयो, उन्हनि जी ज़बान में ॻाए करे ऐं हुननि जी दिलि जी तर्जुमानी करे ॻाईंदो हुयो। जलाल चांडियो हिकु सादो फ़नकार हुयो ऐं उन खां अलावा सवली सिंधीअ में ॻाईंदो हुयो जो आवाम ॿुधण वारा चाहे पढ़ियल हुजे अणपढ़ियल हुजे, ॿार हुजे चाहे पोढ़ो हुजे, जलाल चांडे जो कलाम ॿुधी करे हो झूमण ते मजबूर थी वेंदा हुया ऐं जलाल चांडे जी तारीफ़ करण लाइ न रहे सघंदा हुया। छाजे करे जो जलाल चांडियो एॾो वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे कुदरती ॾात मिलियल हुई। दोस्तो जलाल चांडियो जॾहिं यकतारे चपड़ीअ खे ईअं मथे आसमान जी तरफ़ जेको आहे सो ईअं लहराईंदो हुयो त आवाम जेका पिंडाल में वेठल हूंदी हुई त उहे आवाम जेको आहे सो झूमरियूं पाइण ते मजबूर थी वेंदा हुया ऐं जलाल चांडे जे ॻाइण ते उहे ई जेको आहे सो नचंदा हुया। जीअं जलाल चांडियो ॻाईंदो वेंदो हुयो तीअं आवाम जेको आहे सो नचंदी वेंदी हुई। छाजे करे जो जलाल चांडे सां एतिरी आवाम मोहबत बि कंदी हुई ऐं जलाल चांडे जो सादो ॻाइण जेको आहे सो आवाम खे तमामु घणो पसंदि ईंदो हुयो। जलाल चांडियो वाहिद सिंध जो फ़नकार आहे जंहिंजा तमामु घणा एल्बम जेको आहे सो रिलीज़ थिया सिंध में ऐं तमामु घणो ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ फ़नकार हुयो जलाल चांडियो, जंहिंखे सिंध में आवाम तमामु घणो ॿुधो ऐं तमामु घणी इज़त बि ॾिनी जलाल चांडे खे। दोस्तो माण्हुनि जलाल चांडे जा हिन वक़्तु पुट बि फ़नकार आहिनि लेकिन जलाल चांडे जहिड़ा मट न थी सघंदा। जलाल चांडियो हिकु ॿी शइ हुई ऐं जलाल चांडियो पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि वॾाई न कई। जलाल चांडियो पाण खे फ़क़ीर सॾंदो हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजी हयातीअ में खोड़ सारनि महफ़िलनि में ईअं बि चयो त मां जॾहिं बि मरंदुसि त मुंहिंजे क़बर ते ऐं मुंहिंजे मज़ार ते पड़ पवंदा ऐं मुंहिंजे मैयत ते माण्हू गुलनि जूं चादरूं रखंदा। ऐं इहा ॻाल्हि अॼु 2025 में सच साबित थी जॾहिं जलाल चांडियो 2001 में हिन फ़ानी दुनिया खे छॾे अलाह जी तरफ़ हलियो त जलाल चांडे जो हर साल 10 जनवरीअ ते जेको आहे सो वरसी मल्हाई वेंदी आहे जंहिंमें जलाल चांडे जे क़बर ते गुलनि जा हार ऐं उन खां अलावा पड़ रखिया वेंदा आहिनि। दोस्तो जलाल चांडे खे छाजे करे जो जलाल चांडियो पंहिंजे हयातीअ में पंहिंजी तमामु घणी मक़बूलियत ॾिसी करे ऐं हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हुई त मां जॾहिं बि हिन दुनिया मां मरंदुसि त मुंहिंजे क़बर ते जेको आहे सो गुलनि जा हार ऐं चादरूं रखियूं वेंदियूं। त दोस्तो वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।